जो हुक्म मिलियो आहे न ते अमल करियो पाड़े जा हक़ अदा करियो माइटनि जा हक़ अदा करियो माउ पीउ जो हक़ अदा करियो नंढे वॾे जी साञा ऐं अदब करियो इहा सभु मूं रब जो हुकुम आहे खाली तस्बीह फेराइण सां कम कोन थींदो अल्लाह रब्बुल आलमीन खे राज़ी करण लाइ अल्लाह तो फरमाए इल्लल्लज़ीना भला माण्हू केरनि तारीफ़ रब कुरान में पियो करे मदीने जी मीर फरमायो अल्लाह उहा करीम रब जेकी 5 टाइम नमाज़ पढ़ण वारो माण्हू मिसाल ॾिनी मुंहिंजे सोणे नबी 5 टाइम नमाज़ पढ़ण वारो माण्हू आहे नेकोकार माण्हू आहे ग़रीब परवर माण्हू आहे सुभान अल्लाह हिकिड़ी नमाज़ नथो छॾे बांग जे सॾ खां अॻु मस्जिद में वेहण